हैदराबाद में अवां खे अपडेट कंदालू। अहम ख़बर है, गर्ल्स रेस्क्यू सेंटर के तालीमी इदारनि अंदर हिसाइण बाबत ताज़ी रिपोर्ट जमा कराइण जो हुक्म ॾिनो वियो आहे। ख़बर अवां सां शेयर पिया कयूं। अहम ख़बर है, सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में प्रिंसिपल पारां हिरासा करे बदली करण वारी दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। सिंध यूनिवर्सिटी, महराड़ ऐं लम्स यूनिवर्सिटी जे फोकल पर्सन के भी रिपोर्ट जमा कराइण जो हुक्म ॾिनो वियो आहे। ख़बर अवां सां शेयर पिया कयूं। अहम ख़बर है, हैदराबाद में गर्ल्स रेस्क्यू सेंटर के तालीमी इदारनि अंदर हिसाइण बाबत ताज़ी रिपोर्ट जमा कराइण जो हुक्म ॾिनो वियो आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में प्रिंसिपल पारां हिरासा करे बदली करण वारी दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद में नसीर चन्ना खां। जी नसीर, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी सजा सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हाई कोर्ट के हुक्म से जुड़ियल गर्ल्स रेस्क्यू सेंटर के तैलीमी इदारे अंदर हरासमेंट बाबत ताज़ी रिपोर्ट जमा कराने जो हुक्म ॾेई छॾियो है। जॾहिं त अदालत सिंध यूनिवर्सिटी, मेहरान यूनिवर्सिटी और लम्स यूनिवर्सिटी के फोकल पर्सन के भी हरासमेंट बाबत ताज़ी रिपोर्ट जमा कराने जो हुक्म ॾेई छॾियो है। नर्सिंग कॉलेज जामशोर के हॉस्टल वार्डन के प्रिंसिपल पारां हिरासा करे बदली करण वारी दरख़्वास्त की अदालत में ॿुधणी थी, जे दौरान अदालत वार्डन जूं जेके रहियल पघार हुयूं उहे ॾियण जो हुक्म ॾींदे बदली वारो ऑर्डर भी मुअतल करे छॾियो आहे। जॾहिं त प्रिंसिपल जी मोबाइल चैट ऐं एतराज़ जोॻियुनि तस्वीरुनि खिलाफ़ FIA के जांच जो हुक्म ॾिनो आहे। दरख़्वास्त गुज़ार आहे फहमीदा महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।